नाज़िम तालके वारे जे हिकु ॻोठ जो रहवासी फ़सुल ऐं घर तबाह थियण बावजूदि पंहिंजे ॾुख सूर चहिरे ते आण बदिरां सभिनीअ सां मुर्की मिले थो। वधीक तफ़सील इरफान अली बुघियो जी हिन रिपोर्ट में। ही 50 जिरेब जो नंढड़ो ज़मींदार आहे। फ़सुल तयार हुअसि पर ॿोॾ का शइ न बचायसि। पंहिंजी आहे हर पोइ पंहिंजी केतिरी 50 जिरेब माशाल्लाह उहा केतिरी बची हुन मां बच्चो का शइ बि न, सभु पाणी में विया। ही ज़िले कंबर शहदाद कोट जे तालके वारह जे ॻोठ रसूल बख्श बिरोही जो रहवासी अली दोस्त बिरोही आहे। चवे थो ॿिज बि चाइना वारो हुयमि, कुल 4 लख रुपया ख़र्च आयो, वॾियूं उम्मीदूं रखियो वेठो हुअसि जो ॿोॾ पाणी फेरे छॾियो। 4 लख ते ख़र्च कयासीं, 4 लख रोंबा बिज भाण बिज बि महांगा, चाइना वारो बिज। घर ढहण तोड़े बनी ॿुॾण बाद सरकार संदसि का सार न लधी। चवे थो अलाह पाक हलाए पियो, बाक़ी हुकूमत रगो आसरा पई ॾे। हाणे गुज़ारो कीअं पियो थिए? बसि अलाह ॾे थो, गुज़ारो करे थो। ॾिसां तो हुकूमत ॾे कोन थो, रुगो बसि दिलास ॾे अॼु मिले थो सुभाणे मिले थो, मिले कुझु कोन थो। घर बि विया, अन्न बि विया, हाणे बसि इहो बसि ॾियूं था। पुछियोसीं भाऊ अव्हां जा फ़सुल लुड़ी विया, घर बि विया ढही, पोइ बि रगो पिया खिलो, छो भला? साईं खिलो न रोअण सां थींदो कुझु? असां चवनि था असांखे बिज मिले, भाण मिले, पछाड़ी त कणिक त असांखे थिए, पर कणिक आसरो ई न आहे, थिए न थिए पोइ त कमु लही आहे न। हाणे भाऊ अली दोस्त खां असां जेको सवाल पुछियो उन जे जवाब जी उमेद असांखे सफ़ा कन हुई। ॾुख थिए थो? ॾुख कीअं न थींदो, अदशा माण्हू ॾुख कीअं न थींदो, अञा बि ॾुख इन खां वधीक थींदा, इन खां वधीक ॾुख थींदो। भला भाऊ हितां चूंडियल MNA ऐं MPA साहिब अव्हां खां हाल अहिवाल वठण आया? हाणे त सारा ई लभनि ई कोन, अलाए काॾे विया भॼी। ईंदा वोट वठण ईंदा, पर हींअर कुझु त कोशिशि कनि न, हींअर जेको किरे जो केरु कोन्हे न। भाऊ अली दोस्त सफ़ा दिलि जो वॾो माण्हू निकितो। ज़ाहिर आहे घर घाट ॻोठ तबाह थियण, फ़सुल लुड़ी वञण, बचड़ा रुली वञण ते कहिड़े इंसान जे मन में मांधाण मतल न हूंदी, केरु ॾुखारो न हूंदो। भाऊ अली दोस्त बि अंदरां ज़रूरु रंज हूंदो। बाक़ी भाऊ अली दोस्त जूं ॻाल्हियूं अव्हां ॿुधियूं। हाणे पाण फ़ैसिलो कयो त बादशाह माण्हू केरु आहे, असां या भाऊ पाण? अदशा माण्हू ॾुख कीअं न थींदो। कैमरामैन यासिर कोराई ऐं साथी रिपोर्टिंग टीम जे साहिल सिकंदर ऐं ज़ुल्फ़कार चांडियो सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़ वारह।